करमपुर जे सखी दौलत शाह मोहल्ले वासी सुल्तान और सुल्तू शेख सालन खां वठी मालिश जो कमु करे पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो पेट पाले थो। मालिश जो किर्त अक्सर करे मुल्क जे वॾनि वॾनि शहरनि में ॾिठो वेंदो आहे, पर करमपुर वासी सुल्तान और सुल्तू शेख करमपुर ऐं भर पासे में मालिश जो किर्त मुर्तारिफ़ कराए पंहिंजो पेट गुज़र करे थो। सुल्तान और सुल्तू शेख जो चवणु आहे त महिनत जो सही उजूरो नथो मिले। इस्तेमालु थींदड़ तेल जहिड़ो का बादामनि जो तेल, पीअण पखी जो तेल, मुल्तानी तेल, आम कौड़ो ऐं मिठो तेल बि महांगाई अघ ते मिले थो। हुन चयो त मालिश कराईंदड़ 200 रुपया बि मज़दूरी नथा ॾियनि, जंहिं करे मालिश जे तेलनि जी ख़रीदारी ऐं पेट गुज़र में ॾुखियाऊं दरपेश आहिनि। हुन चयो त पोरे जो पूरो अजूरो मिले त जीअं ज़िंदगी जो सफ़र गुज़र आसान थी पवे, पर सुल्तान और सुल्तू शेख जो चवणु आहे त पोरे जो पूरो उजूरो न मिलण करे दिलि मायूस थी चवंदी आहे त कंहिं ॿिए शहर जो रुख़ कजे। हाणे ज़रूरत इन अमल जी आहे त पोरे जो पूरो उजूरो ॾेई हिन महा महांगाई में ज़िंदगी जो गाॾो गेरण में आसानी कई वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बेजराणी, JTN न्यूज़, करमपुर।